अच्छी पग में पस अंदर मिड़ियोई इगड़ियों। दोस्तों एकड़ो मस्खरो मेले ते वयो। माण्हुनि ते रोब विझण जे लाइ इगड़ियुनि जो मोलाटो मथे ते वेढ़े मथां नए शबलम जो वाल उखन वेढ़े छॾियईं त जीअं माण्हू सम्झनि त नई पगड़ी ॿधी आयो आहे। पेरनि में चीचाटी बूट, हथनि में तेल मखियल बबुर जो लकुण, मुछुनि खे तेल जो ताव आयल। अवल त ॾिनई मेड़े खे ॾाढा चकर। जितां लंघे उतां माण्हुनि जूं अखियूं मंझसि खुपियो वञनि। नेठि हिकिड़े मैदान ते बीही उबतियूं सुबतियूं ॿोलियूं कयईं। माण्हुनि सोचियो त हिन ॾिसणे वाइसणे हमराह खे छा थी वियो। इहो ॾिसी अची पासो वरताऊंसि। जॾहिं दन खन तमाशाई इकठे थिया त अची मस्खरियूं कयईं। जिन पयल हमराह जो नकुल कंदे वठी जो मथो धुणियईं त पगड़ी लही अची पट ते पई। वाल कपिड़ो परे किरियो त इगड़ियुनि जो मोलाटो जुदा थी बीठो। संदसि लिकल इगड़ियूं ज़ाहिर थियण ते हिकिड़े तमाशाईअ खां ज़ुबान मां बे इख्तियार निकिरी वियो त अच्छी पग में पस अंदर मिड़ियोई इगड़ियूं। मतलब त ज़ाहिरी ठाठ सां अंदरियां आइब लिकियो वञनि। ज़ाहिर ई नज़र करण खां कुझु अंदर बि जांचजे। दोस्तों उमेद कजे थी त तव्हांखे ही पहाको बि ज़रूर पसंदि आयो हूंदो ऐं हीअ वीडियो पंहिंजे दोस्तनि सां शेयर बि ज़रूर कंदो। पेज फॉलो न कयो अथव त पेज खे फॉलो बि ज़रूर करे छॾियो।